वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त असेंबलियूं पंहिंजो मुदो पूरो कंदियूं। मुल्क में सियासी भौचाल सबबि नुक़सान थींदो। वॾे वज़ीर खे असेंबली तोड़ण जो हक़ आहे, पर उन लाइ ज़मीनी हक़ीक़तूं मुल्क जे मुफ़ाद में हुजनि। कंबर, राणीपुर ऐं टंडो मस्तीअ मां SS न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिबि वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कंबर जे इलाइक़े साबू बुरड़ो जे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो दौरो कयो। वॾे वज़ीर ॿोॾि हेठि आयल ज़मीनुनि जो मुआइनो कयो ऐं मुतासिर हारियुनि ऐं आबादकारनि जा मसइला ॿुधा। वॾे वज़ीर ॿोॾि दौरान FP बचाओ बंदि ऐं 700 फुट घारो भरण जे हलंदड़ कम जो पिणु जाइज़ो वरितो। उन मौक़े ते आबपाशी वारे वज़ीर ॼाम ख़ान शोरो सिंध जे वॾे वज़ीर खे ब्रीफिंग दौरान ॿुधायो त कंबर शहदादकोट ज़िले में मजमूई तौर ते 13,85,197 एकड़ ज़मीन ॿोॾि में ॿुॾी वई। 94 सैकड़ो ज़मीन ख़ुश्क थी चुकी आहे। सिंध जे वॾे वज़ीर ज़मीनुनि मां पाणीअ जी नेकालीअ जे अमल खे तेज़ करण जी हिदायत कई। उन खां अॻु सिंध जे वॾे वज़ीर हमल ढंढ जो हवाई जाइज़ो बि वरितो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त पंजाब ऐं KPK जे वॾनि वज़ीरनि ते एतमाद आहे। इहे इमरान ख़ान जी ज़ाती सोच ते असेंबलियूं न टोड़ींदा। हिन चयो त बरसात मुतासिरनि जी सर्वे तक़रीबन मुकमल थी चुकी आहे। जल्द इन्हनि खे रिलीफ ॾिनो वेंदो। मोटरवे जो इफ़्तिताह थी वियो आहे। नौकरियूं मक़ामी माण्हुनि खे ॾियण जो सिंध हुकूमत जो मौक़िफ़ वज़ीर आज़म मञियो आहे। इहो सिंधी माण्हुनि जो हक़ आहे।